ज़रूर कुछ ॿुधाईंदा इंशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तव्हां ख़बर आहे अल्लाह पाक जो फज़ल करम थियो जो हिन गुज़िरियल महीने जनवरी में असां 7 तारीख़ ते मदीने शरीफ़ मके पाक जे लाइ रवाना थिया हुआसीं। अल्हम्दुलिल्लाह असांजा तक़रीबन 5 ॾींहं पहिरियों जेका रातियूं हुयूं मके पाक में हुयूं काबतुल्लाह में, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह कारी कमरुद्दीन ऐं मां गॾु हुयासीं। ऐं संगत जूं दुआऊं हुयूं जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जा वॾा अहसान थिया। जेको टियों भेरो मां अल्हम्दुलिल्लाह अमल शरीफ़ थी वियो आहियां, ख़ासि पूरो करे पहुची आहियो। ऐं पहिरियों चकर हुयो जेको कारी कमरुद्दीन सां गॾु हुयो काबतुल्लाह में, त मज़ो ई पंहिंजो आहे। ॾाढी सुकून सां निमाज़ूं कयोसीं, पंहिंजे इबन सवाबनि खे अल्लाह खां पनाह बि घुरीसीं, तौबा बि कईसीं, इस्तग़फ़ार बि कयोसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह कोशिशि कईसीं त जेको उमिरो अदा कयूं उहो भरपूर नमूने सां सुठे नमूने सां ऐं बादत थी करे अल्हम्दुलिल्लाह उमिरो बि अदा कयोसीं, जंहिंमें वॾो सुकून आयो, वॾो मज़ो आयो। ऐं हिन वक़्तु जेका मुताफ़ में रश हुई त मां थो सम्झां जेके 2 दफ़ा मुंहिंजा अॻ में सही जेको रश थी वियो आहे त एतिरी मूंखे वधीक रश नज़र न आहे जेका हिन दफ़े माशाअल्लाह मुताफ़ नज़र ईंदी। सफ़ा मरवे ते जीअं असां डोड़ पाईंदा आहियूं जिते साइलिन लाइट जा निशान लॻल आहिनि, उते माण्हू थोरो तकिड़ो हूंदो आहे या डोड़ पाईंदो आहे। कमल कमल ईअं पई माना कैफ़ियत महसूसु थींदी, पेर ते ई रखिणो पए थो असांखे, माना जेको आहे क़दम रखणी का माना जेको आहे जॻह ई न पई एॾी माना माशाअल्लाह उमिरो वरितल जेको पूरी दुनिया खां मुस्लमान अची करे माशाअल्लाह हरमैन शरीफ़नि में इबादत कनि था, दोस्त कनि था अल्लाह जे रहमत। उन खां पोइ 10 ॾींहं असांजा मदीने पाक में हुया। मदीने पाक जो हिकिड़ो तव्हांखे मां वाक़िओ ॿुधायां मुख़्तसिर। रियाज़ुल जन्नत में हिकिड़ी ऐप ठाही अथऊं जेका एप्लीकेशन माण्हू डाउनलोड करे थो, उन खां पोइ जेको आहे हुन में रियाज़ुल जन्नत में वञिणो पए थो। असांजे सिस्टम मुंहिंजे मोबाइल में ख़राबु हुयो ऐं कारी साहिब वटि पाण मोबाइल हुई नंढड़ी, त हाणे असांखे चयो त तव्हां जेकोसीं ताईं रियाज़ुल जन्नत में न वञी सघंदो जेसीं ताईं तव्हां इहा एप्लीकेशन पाण वटि नथा रखो ऐं वरी मोबाइल तव्हांजा मुंहिंजो लाज़मी आहे। ॾाढो वक़्तु थियो कुझु कोन, तक़रीबन 6-7 ॾींहं गुज़री विया इन ई मरहले में। असांजा पोयां बाक़ी 3-4 ॾींहं रहिया, ॾाढो परेशान हुयासीं त आया बि आहियूं त अलाह करे रियाज़ुल जन्नत वञूं। पोइ कारी साहिब चयो कमरुद्दीन त हाणे अलाह न तूं हिते रहे, हाणे बिस्मिल्लाह करे मां वञा थो, अलाह जी मदद कंदो, आया आहियूं सोने जे दर ते, इंशाअल्लाह उमेद आहे त ख़ाली न मोटंदासीं। बसि बिस्मिल्लाह करे तव्हां वञो। कारी साहिब वियो रियाज़ुल जन्नत में, जीअं लाइनूं लॻियल हुयूं आख़िरी लाइन में वञी बीठो, चए पियो त मां पढ़ां पियो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, अल्लाह ताला खां मदद बि घुरां पियो, ज़िक्र बि कयां पियो। छोटे चयो त बाबा जेको आहे सो चेक कंदो पियो सभिनी खे, चवनि मुंहिंजो वारो आयो आख़िरी लास्ट ते, मां मूंखां पुछा बि न कयो त तोखे वॾी मोबाइल आहे, तोखे एप्लीकेशन आहे या न, रुॻो खणी रसी मथे खिचे थो अंदरि। पोइ माशाअल्लाह कारी साहिब अंदरि वियो, उते तक़रीबन 3:15 बजे जो टाइम हो। पोइ जीअं हिन खे अंदरि दाख़िल कयो रियाज़ुल जन्नत में, 3:15 बजा थी विया, 3:15 बजा थी विया या 3:18 थी विया, त पोइ 10 मिंटनि जे फ़ासिले ते शख़्स खे माना ख़ासि कंदा माना हुनखे उथारींदा वरी ॿी घुराईंदा, हिते तक़रीबन 3:31 ते असर नमाज़ जो टाइम हुयो। माशाअल्लाह कारी साहिब असर नमाज़ रियाज़ुल जन्नत में अदा कई। तक़रीबन 40 मिंटनि ताईं मां हिसाब 40 मिंटनि ताईं कारी साहिब अंदरि रियाज़ुल जन्नत में। उन खां पोइ ॿियो ॾींहुं थियो, मूंसां बि मसइलो इहो ई हो त मां चयुमि हाणे मां बि त रियाज़ुल जन्नत में अॻे दफ़े त अल्हम्दुलिल्लाह पूरो चकर वियो आहियां, पर हिन दफ़े रब साईं मूंखे वरी बि रियाज़ुल जन्नत जो चकर लॻा। पोइ अल्लाह से दुआ घुरीसीं, वरी वियासीं। ईअं लाइन जंहिं जो टाइम साॻियो ई 2:30 बजा मंझंदि जो टाइम, मां वञी लाइन में बीठुमि, मूंखे त हीअ पंहिंजी मोबाइल बि कारी साहिब वटि नंढी मोबाइल विझी छॾी साईं। मां बीठुमि लाइन में त हर को पंहिंजे ग्रुपनि सां अंदरि वञे पियो, एप्लीकेशन हुयूं कंहिंखे वर्का थिया हुया, कंहिंखे कहिड़ी माना मतिलबु त पंहिंजे परमिशन सां अंदरि दाख़िल थी न कनि। हिकिड़ो को ग्रुप आयो ॿियो पाकिस्तान जो ग्रुप, उन्हनि चयो त बाबा असांजा माण्हू घणा आहिनि, उन्हनि खे पंहिंजो वर्को हथ में हो, छो त असांजा माण्हू ग्रुप में 10 आहिनि, ॿियो माण्हू त हुनजा 9 माण्हू आहे। हुननि चयो त असांजो जेको 10हों साथी आहे उहो काढियो आहे ग्रुप वारो। पोइ उहो लफ़्ज़ उहे जुमिला मुंहिंजे कननि ते पिया, मां चयो भाऊ मां बि त तव्हांजो भाउ आहियां, मां बि पाकिस्तानी में आपका भाई। पोइ मां चयो बाबा मुंहिंजो बि टाइम ख़तमु थियण वारो आहे, इतवार जे ॾींहुं असां मके पाक में था, मूंखे महिरबानी करे तव्हां पंहिंजे ग्रुप में गॾु आहियो। हुन चयो त यार इहा ॻाल्हि सही आहे, पर असां सां जेको गॾु आहे ज़ाहिर आहे असां हुनखे तरजीह ॾींदासीं। मां त
तो सही ॻाल्हि आहे जेकर तव्हां सां लॻे थो त ठीकु आहे न तमामु तेसीं ताईं छुड़तो अची वियो साईं चए बाबा शिफ्ट आहियो तव्हां घणा ॼणा आहियो हुन वर्को खणी वरितो छुड़ते पाण वर्को खणी पंहिंजे 1 2 3 6 नंबर ते मुंहिंजो नंबर अची वियो मूंखे बि खणी अंदरि 6 खां पोइ 7 8 9 अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जो फज़ुल थियो मूंखे बि तक़रीबन रियाज़ुल जन्नत में 45 मिंटनि ते लॻभॻि इबादत 45 मिंट हो त अल्लाह ताला एॾो फज़ुल कयो एॾो अल्लाह ताला एहसान कयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाते ग्रामी जो जेका हाज़िरी थी हुई उहा बि तमामु हसन ऐं सुहिणे अंदाज़ सां सुकून वारी ऐं दिलि जे हुज़ूर सां सलामी पेश कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम बि अर्ज़ु कयासीं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत मुस्लिम रज़ी अल्लाह ताला अन्हु सलाम चवंदा ॿाहिरि निकिरी वियासीं ॾाढो अल्लाह ताला जो शुक्रियो अदा कयोसीं ऐं वॾो दिलि खे मज़ो ऐं सुकून आयो 45 मिंट रियाज़ुल जन्नत में अल्लाह ताला इबादत ऐं इहा बि दुआ घुरियोसीं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान मर्द औरत वॾनि खे हमेशह पंहिंजी इच्छा माशाअल्लाह अमीर साहब मौजूद है हिते जी छा महसूस कयो